नाज़रीन, इलेक्शन कमीशन इंट्रा पार्टी चूंड न कराइण ते 13 सियासी जमायतुनि खे डी लिस्ट करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन सियासी पार्टियुनि जी इंट्रा पार्टी चूंड न कराइण वारे मामले ते ॿिनि सियासी पार्टियुनि जी इंट्रा पार्टी इलेक्शन क़बूल ऐं 13 जी रद्द कई आहे। इलेक्शन कमीशन इंट्रा पार्टी चूंडूं न कराइण ते 13 सियासी जमायतुनि खे डी लिस्ट करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन सियासी पार्टियुनि जे इंट्रा पार्टी चूंड न कराइण वारे मामले ते ॿिनि सियासी पार्टियुनि जे इंट्रा पार्टी इलेक्शन क़बूल ऐं 13 जी रद्द कई आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में 13 पार्टियुनि खे डी लिस्ट कंदे चयो त सियासी पार्टियुनि जो रवैयो गैर संजीदा हो। इलेक्शन कमीशन जमियत उलमा पाकिस्तान जा इंट्रा पार्टी तफ़सील क़बूल करे वरिता ऐं JUI खे चूंड निशान जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन पारां पाकिस्तान मुस्लिम लीग जिनाह खे बि चूंड निशान जारी कयो वियो। आल पाकिस्तान तहरीक अवामी पार्टी पाकिस्तान बहावलपुर नेशनल अवामी पार्टी खे डी लिस्ट कयो वियो। इंट्रा पार्टी इलेक्शन न कराइण ते इलेक्शन कमीशन सबका पाकिस्तान, पाकिस्तान अमन काउंसिल पार्टी, पाकिस्तान नेशनल मुस्लिम लीग खे बि डी लिस्ट करे छॾियो। इन खां सवाइ इलेक्शन कमीशन पाकिस्तान अमन पार्टी, पाकिस्तान बराबरी पार्टी, मसीही अवामी पार्टी, पाकिस्तान क़ौमी यकजहती पार्टी, सुन्नी तहरीक ऐं निज़ाम मुस्तफ़ा पार्टी खे बि डी लिस्ट कयो आहे।